इज़ क़ालत रब्बि बिनली इंदक बैतन फिल मां पहिरीं दुआ घुरिया त अल्लाह जी अॼु असां हिते गॾूं ये जन्नत में भी गॾो ऐं हूंदासीं इंशाअल्लाह नमाज सां गॾु रोज़े सां गॾु हज ज़कात सां गॾु ॿ टे ॿियूं ॻाल्हियूं मुंहिंजूं नोट कयो पीउ माउ जी नाफ़रमानी न कयो न्याणियुनि ते ज़ुल्म न कयो पाड़े वारनि जा हक़ न खाओ कंहिंजी इज्जत में हथ न विझो का आदि का न्याणी का अम्मा भेण पंहिंजी धीउ ऐं न्याणी सम्झी छॾ ओ गैरत हया वारी ज़िंदगी हराम जा तुंहिंजे साम्हूं गोथरियूं अचनि पैसनि जूं जुती हणी करे ठुकराए छॾ हलाल जे पोरे वारियूं पैसो तुंहिंजे भलो ये 5-8 अमल करे छॾ मौत खां अॼु में खुदा चवंदो आ बाना मुंहिंजी इबाद बाननि में शामिल थी तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो आहे कंदासीं चओ इंशाअल्लाह कोई वॾो मसइलो न आहे चओ कोई बस व्याज के ईअं सम्झ कुत्तो कुत्तो तोखे को बंदूक हिते रखे तो कुत्तो खा चवंदे मारे छॾबी न खाईंदुम अमड़ सां निकाह कुरान चयो हराम आ तोखे को गोली रखे तू चवंदे मां मरी सघां थो अमड़ न्याणी सां निकाह न करंदुम ई बस व्याज के जुआ के शराब के ई हराम समझी छॾ गोली लगे भी न खा बस पो मरण खां अॻु में जन्नत वाहिद मुंहिंजो केड़ा याद कंदा केड़ा विसारींदा सब याद कंदो बस अल्लाह बरकत करे आमीन जो समझो हजरत आसिया जी खबर बाहि वांगुर पखड़जी वई पूरे मुल्क में ठकाव निकरी आ माण्हुनि को धरती पेरनि जेठो करी करी वाक्या थींदा आहिनि न जो माण्हू चवंदा आहिनि बाबा एॾो वाक्यो थियो आहे जो धरती पेरनि जेठो निकरी वई माण्हुनि में रड़ियूं पइजी वयूं छा थियो आहे छाजी ॻाल्हि आहे कि हिन फिरौन जी ज़ाल नबी मूसा ते कलमू पढ़ी छॾियो माण्हुनि जा दिमाग़ चकराइजी विया जेको जाते मथे खे हथ ॾेई हाँ फिरौन जी ज़ाल फिरौन हाँ ई कीअं चओ ख़ुदा इन जो नालो आहे ख़ुदा इन जो नालो आहे हिकिड़ो कंहिं ज़माने में टाप जो चोर हो उन जा अॼु 4 पुट क़ुरान जा हाफ़िज़ आलिम आहिनि मुंहिंजे साम्हूं वाक़ियो आहे घणा पुट हुयो छा चओ हाँ सिधी ॻाल्हि आहे पाण बि चवंदो आहे मूंखे बि ख़बर आहे अञा ताईं थाणे ते नालो लिखियल हुजे 110 में पोइ आस्ते आस्ते उहो बुज़ुर्गनि महिनत सां उनजो कढाए 110 माना जेड़ी महिल ज़रूरत पए इहो त पको ग्राहक आहे वठी अचे मां पुछियोमांसि ॾे ख़बर हिदायत त अल्लाह जे हथ में आहे पर को रस्तो निकतो रोई करे चई सही एक दफ़ो मस्जिद में वयुम अकेलो कुरान पाक के मिठी जण जे लाइ कुरान पाक अलमारीअ मो खणी सीने सां लगायो में कुरान पाक के चुमियूं ॾिन में बस दिल सां लगाईंदो वयुम में अखिल मो पानी घर तई न बीठो अल्लाह करीम पनी एकड़ी सिक लगी हिकड़ो ये दिल में ख्याल जो त जो मस्जिद में वना अज कुरान पाक के सीने सा रखा और कुछ मिठियूं बिठ बस एकड़ो दिल घुरियो बस मुख जो को बियो एडो वडो इरादो भी न हो त को मा तौबा कंदो में शा कंदो में न कंदो में बस ई एकड़ो दिल जो घुरियो बस इयो अमल जो कयो में त मुखे खबर ही न पई त मुजी जिंदगी किए तब्दील थी ज़ियारत कयो इन सोने ज़ियारत कयो सोने जी ज़ियारत कयो सोने जी कोई हया के भरोसा अमीर भी वेठा हुंदो के नौकरन वाला भी हुंदा के मजदूरारी हुंदा मां न सुञाणा बिन टिन को सवाए मां में सुठो गुमान रखी अवां के अर्ज पियो कया वडी हस्ती दव दुनिया इन सोहणे जे करे हले वथी कुरान पाक जी खिदमत कयो कुरान पाक के सीने सा जगऊ जो
कुरान पाक जे मरकज में इदारन के पंहिंजे घर का वधिक समझो। घर पियो नंबर आ, अज में साजो घर ही आ जाते बच्चा कुरान का पढ़। रात जनाजो हो सखर में मुफ्ती नज़ीर अहमद उस्मान महर जे वालिद साहब जो उते मां झट बयान कयो मस्जिद में मौत जे मथों ॻाल्हायुमि तो मौत इन जो नालो थी जो ख़बर ही न पवंदी तो सुबह जो माण्हू निंड में उथंदा तो मैसेजूं ऐं न्यापा ईंदा तो फलाणो माण्हू रात मरी वियो। कमंद बीठा आहिनि, ज़मीना बीठियूं आहिनि, हमरा मरी वियो। मौते भी बयान कयो, हिते भी बयान कया। हिकड़ा जलसे में वियासीं दोस्तन चयोसीं हिकिड़ो नौजवाननि बटे उन जगह ठहराई आहे उन में वो सामान रखंदा सो दुआ था घुराइनि तालिब भी आहिनि ख़त्म तव्हां जे लाइ भी चयो अथऊं त मोल साहब खे वठी अचो। मां जो हलो त दुआ घुराऊं। वयासीं, वॾी जगह, वॾा कमरा, वॾा हाल विरहांडा, टाइलिसूं लॻियल, आरसीसी जगह। तालिब कुरान पढ़न पिया, हो ॿाहिरि रोअनि पिया। मां हिकिड़े को पुछो बच्चा रो छो था? अॼु त तव्हांजो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो पंहिंजे जगह में पिया वेहो, पुराणी जगह छॾे करे रोई करे चयूं त हीअ बुनियाद खां वठी हिन महिल ताईं जगह असांजे बाबे बि ठहिराई। ऑफिसर हो, हे दरियूं हे दर रहे, रोशनदान है, इंतजाम सजे बाबे कया, सोफा सेट कुर्सियों पलंग लगी विया, तैयारी थी वही तो हाँ दुआ घुराऊं तो अंदर जगह में वेहो। अल्लाह तुझे फैसलन के केर रोके सघंदो, न को घोटकीअ जो खान रोकींदो, न को चौधरी रोकींदो, न को साहब रोकींदो। रब पंहिंजे फैसलन में अकेलो आ। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। इमामुन साहब सजो साल पढ़ाई करे रजब शबान जे मोकल में भी सर्फ नव जो दौरो हले पियो पाण साईं पढ़ाए तो। इन उम्र में केडो कमाल आ रब शल इन इदारन के ता क़यामत आबाद करे। आमीन। तारीख भी बदी से तो हिन तारीख ते दुआ घुराए ऐं जगह में हलंदासीं। रात जा 12 हुजन विचूं पुट पियो ॿुधाए विचूं तो मां बाबे जे कमरे में सुम्हंदो में उन पुरानी जगह में अञा नई में शिफ्ट न थियासीं तो बाबे जो आवाज ॿुध में तो मां उथियुमि। बाबा से ख़ैर ताए कि पानी ढुक ॾे, पानी खणी आयुमि तो होश कोन हुजे। ॿियनि भाइरनि खे सॾु कयुमि, थियासीं गाॾियूं कढियूं, टंगोटाली करे बाबे के गाड़ीअ में विधो। अस्पताल कोन पहुतासे तो समझो से तो मामलो पूरो थी वियो। साह जी रग टुटी वही, रूह परवाज करे वियो। घोटकीअ वारो कदे रूह जो पैर भी खयो थी, पैर हिकिड़ो वयो त भी जीअरो, हथ हिकिड़ो वयो त भी जीअरो, आंगुर का कटजी वई त भी जीअरो, को अंदर मशीनरी फैला तभी जीअरो। भला इहो कहिड़ी शइ आ जेका निकिरी थी वञे त माण्हू ख़त्म, जंहिंखे रूह पिया चओ ऐं माण्हू रड़ियूं पिया कनि। सही रूह परवाज़ करे हो पोइ चवंदा अटैक थी, फलाणो थियो, तीर थियो, पर असुल फ़ैसिलो अची वियो कंहिंजो। हे कहिड़ो महीनो आहे? चाचो शाबान हो वेठो थी भुट्टो। मथों कहिड़ो महीनो आहे? रमज़ान वरी मुंहिंजो ड्राइवर आहे। ये भी अची याद अञा तव्हांखे ॿुधाया अगरि हिकिड़ो मिलो सयल आहे ॾिना मां जो नालो शादी जे शवाल हाफ़िज़ हो, मुंहिंजो नालो शवाल आहे। शवाल भी वींदा, शबान भी वींदा, रमज़ान भी वींदा, गुलाम मुस्तफ़ा भी वींदो। को दुनिया में न रहंदो, रहंदई त अमल रहंदई। अब ये मस्जिद कहीं ठहराई फलाने बड़े
पाण काथे आ तो मां मिलास सही 6 महीना आगे मरी साईं अब्दुल्ला के वक्त थियो अल्लाह के प्यारा थिया अज उन जो पोखल बाग हिन माल भी हले पियो कुरान हले पियो तिलावत हले पई जिक्र हलन पिया साईं अब्दुल मजीद जे जिंदगी में अल्लाह बरकत करे लख दुरूद शरीफ जा हलन पिया ये विरद वज़ाइफ हलन था कुरान आहे तड़ी दुनिया आहे ये आवाज बंद थिया घोटकी वारो दुनिया में कूक भी न बुधंदो हाने ताजी मर्जी आ केतरो सा निभायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मौत भी अल्लाह पैदा कयो समूरा चो हयाती भी छाजे करे तो अमल साले कयो हजरत आसिया के तकलीफ आयूं गाल पूरी कयो वक्त अवाजे नमाज जो थी चुको आ पर मां मेहमान आ 20-15 मिनट मुझे लगे जो ता मुसा लेखो अल्लाह ता के बरकत करे समूरन के आमीन चो समूरा फिरौन पियो चवे तो मुझे बंगले में तो के तकलीफ केड़ी काश खुटला त दिया के खूब कुछ आहे के पो छोथी कलमा पढ़े के बस मुझी दिल में एकड़ी शे वेहजी वई आ तो तू अल्लाह ना है अल्लाह हुआ जे को मूसा जो अल्लाह तवा सांजा फसल पैदा करने वालो के घणा फसल बीठा एक ही मल अञा कल कलो कोनी सारी अञा रोडन ते विकामन थियूं त कणक अची वई आ कमंद जू जुदा पई ठोई हले ओ ट्रालिन जू ट्रालियूं रस्तो नथो मिले हल सब्जी मार्केट में त जे सब्जी जो नालो वठ उहा तोखे मिले पई हल मेवे मार्केट में त जे मेवे जो नालो वठ उहो मौजूद रंग जुदा जुदा जायको जुदा जुदा माप जुदा जुदा ये सब जमीन मो अल्लाह पैदा कयूं तुझे तो बानू खाए ए पिए पो मुझे सद ते अचे खजू पर उतरन मानो लिया था पान ता चपड़ियों निकतियों आसन अंबन बूर करियो हां सही हाने भी वहां मागी हफ्ते में पिरालो जे इलाके में एक जमीन जो टुकरो मौलाना एक जमीन जो टुकरो एडे वरी रवाज हर मानो जमीन के भित दींदो आ ओडकी भित भले जिरे बुझेस ना ता हैरान थींदो पिरालो के अंदर कोट मीर मोहम्मद दे टपो ना हर जमीन जे जिरे बेकड़ के भितियों दे लाए बस जेड़ो ही खत्म अजु कल दिसो था ना पत्थर भी मानो पटे दा वजन दंग जा बना बिठा इन था वरी वठिए जो फैसले लाए तो वो मानर अगमी हुत मानी खायूं किलो 1000 वती वती तो फतवा हे तो हिन जो होयो अब्बा भी चंदो वरी पिणे के भी मारा है चंद्री जा पुट पई जो पान तो मारा है अब्बो भी चंदो तो ये हिन जी आ कूड़ा कूड़े जा पुट आज मानू जा हक पे मानू खाए खुदा जो कसम चाहिए तो के पेट के मजबूर कवा तो हराम खाइंदे तरह को वधंदो नबी थो चाहे अल्लाह जे नाले ते दीते तरह को वधंदो हां हो दस बिया जेको वणई दस कबूल कर हे सस्तो दी हो खतरनाक आ माई साहब एक मुर्स के चयो त अल्लाह गंज दिनो सी चे हा पो चे पंहिंजे जमीन में मानू अचन वजन था 8-10 गोठन जा एकड़ो मुसाफिर खानो ठारा है तो मानू थदी शाम में वेहन घरवारी पई चे के मुड़स चे भली वजन अचन मुझे मथो केड़ी चटिया जो मां मुसाफिर खानो ठारा चे न भलो आ शाम में वेहंदा घरवारी मजबूर कयस कुछ मनी विझई अगे देर मनीदा मानू घरवारन जी हाने छड़ो इशारो कन थियूं नी तो मुला मौलवी भी सथरियूं सना वठिया कपड़ा सना जनवरी में भी सना मार का पहले अल्लाह हिदायत दे आमीन तो चो वरी फरमाइश जा कार्ड भराया पुटरे जी शादी आ साउंड बुक कराया अगे मानू देर कंदा मंजण में हाने ही वाट थी मुखे को सूफी जमायती आ जलसा बुधंदो आ कि मां के शादी जे जलसे में 12 ताईं 3 आलमा 2 मौलूदी वडो जलसो थियो गोठ जी जमायत निकरी वई पो मां उते गोठ जे मस्जिद में रही पिम अकेलो आ अन मस्जिद में सुमा सुबह विंदो
1 बजे जो टाइम हुजे तो उन ही स्टेज ते राग शुरू थी वठ वठा जाते मौलवी वाइज कर मां दिल में चयमि यार माण्हू भलो हो पुटन जे शादी ते वाइज करे वरी हे छाए थोड़ी देर गुजरी तो वो हमरा पान बिस्तरे सुधो मस्जिद में हेन डिठो जे दे खबर है छाए जे चुप कर तू भी मां भी पटको बचाए मुश बचाए मोटी आयो बस कर सुबह हलियो वन जाए घर अगाड़ो चे मुजी हुकूमत ही हाने हेते हुकूमत ही मट बिया ना खबर ही न पौंदी त चढ़ियो केर किरियो केर तवा चौंदो साईं अब्दुल कयूम चढ़ियो ओ चौंदा साईं जन चढ़िया तवज्जो मुड़िया मुसाफिर खानो ठाराई महीनों ब गुजरिया तो माई बियो अंगल कयस चे बियो खैर 10-15 माण्हू रोज वेहन था साव पटन था जेकर मानी न पचराए पचाईंदी से असा छड़ो तू इजाजत दे त बटे गिरह मुसाफिर मानी था खाए ओ चंद्रो वडो चिरंदी घर में कि न जाए 3 तलाका ओ भंडड़ विधी वरी मानी मुजो छा वने जो कराया अति सियाणी ही अंबर तै चयो त हिन के कहीं न कहीं नमूने समझाया तो वठी अस जमीन ते विंदा घुमण खूह हलंदा खूह जंहिंमें ये नंढा नंढा चाडा मटकियूं दिलड़ियूं चे तू घुमी अच तो मां हिते वेठी आ घुमी फिरी मोटी आयो हल त हलूं ते मां न हलंदा छो चे हेडे वडो मामलो चे शाये चे अच दिस अची वियारे चे सुबह आया हूं 3-4 कलाक थियान ये मटकियूं भरजन थियूं हलन थियूं माल पानी पीतो लूसण भरियो कणका भरियूं दिसां थी वेठी तो खूह में कर ही ना आई ओतरो ही पानी बीठो अञा पानी अंदरों अचे तो हिया जो कंज को वठाई जे लोडो जे दिस दिठई तो वाकई पानी ओतरो ही आ 2 एकड़ भर गया बकरिन जा धण पिया जे दिसेंदी दिसी जे हा जे अल्लाह जे नाले ते दींदे तो तुजो भी रिज़्क़ ई वधंदो जे खूह नथा खुटन जे अल्लाह जे नाले वारो न खुटंदो या गाल हिन जे दिमाग में वेजी वई उन ही माल घर वाले के चे बस सुबान को वठी तां के आटरा अटो पियो मानियो पचायो लसियूं बसियूं ठायो तो मां मुसाफिरन के खाराया मता ता सुबान तकड़ कयो मां होडो जी समूरा चो देण वारो केरो तो मां अर्ज पे कहते भितियूं निकला जमीनन के एक जमीन में अंब भी केलो भी खजी भी एक जमीन के टुकड़े में भित निकला 3 मेवा ये केर पे खाराए केले जी सैंपल जुदा अंब वरी पान समझो था वरी खजी जी खार के पंजे मुंह सा अल्लाह दे पियो दुनिया के अचो तो कुरान पढ़ो फरमाए अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशम व समा बिनाअ व अनज़ल मिनस समाए माअन फ़अख़रज बिही दिल ठरे थी कुरान बुधी अब खबर ना है मता सामो जिंदगी में कहजो आखिरी जुमू तुझे सिंध जे खैरपुर नाथन जाम एकड़ो हाने इलेक्शन में चढ़ियो बेडी मरियो ता बुधो होंदो बेचारो बेडी फरियो बकर कुठा प्यान पाडा कुठा प्यान शामियान लगा प्यान मानू गुल खई पिया चन त साहब के विझी चऊं आया जो त चयो साहब मरियो आ बाबा अजरक वठी चो नौजवानो बच्चन जेड़ा हो शाहे टच मोबाइल में शाहे होटलन ते शाहे फेसबुक ऐं नेट में सब कुछ रब हिन सोने में रखियो अचई थी 15 शाबान जी रात अच मस्जिद में पढ़ नमाज पढ़ कुरान वठ रब को माफी अचई तो मथो रमजान नफिल पढ़ तो फर्ज जो सवाब फर्ज पढ़ तो 70 फर्ज जो सवाब दे रब जे नाले ते लहनी प्या फसल अग में नियत अग में इरादो अग में रब जो नालो अगते वधाइण वारो केर अगते हलाइण वारो केर असां जो तो कोई कमाल कोने सब तो कमाल कहिजो मता को कुड़मी हारी और को जमींदार का कंपनी चवे तो मुझी दवा है मुझे बिज जो कमाला कोई तो जो कमाल कोने अंतुम तजरऊनहु अम नहनु जारिउन कमाल खुदा जी जात जो तो कहिजो 12
नर जो खजीअ में तो विझे वरी तारा घड़ियूं पर निकरन अधु माण्हू या 30 सेर जरे बदे कणक पियो छिले तो वरी रिजल्ट छा पियो अचे इन जो नालो खुदा थी जेको बानन के खाराए पियो ऐं पियारे पियो उहा ज़ात रब जी आहे केर पियो पानी मोकिले तव्हांजे ज़मीननि के पानी केड़ी शाख ऐं वाह जो आहे कंहिंजो नालो खणो डिंगड़ो उहो शामो तो निकिरे फीडर शामो दरिया मो डिंगड़ो फीडर दरिया मो हाने डिंगड़े मो वरी मोका ईंदी हुंदियूं चन्नन दे मोक सोलंगिन दे मोक ऐं सही पंहिंजो कोलाचुन दे मोक ऐं सही जेके ॿियूं क़ौमां वेठा हो सभु मुंहिंजी अखियुनि जो ठार आयो मथां को ॾुक करे त मौलवीअ खे इहे क़ौमां चंदो घणियूं ॾींदियूं आहिनि तॾहिं तकड़ में नाला खणी हो मां माज़रत थो कयां मूंखे ख़बर न आहे केतिरियूं बिरादरियूं आहिनि सभु तव्हां जूं कदम मुंहिंजूं अखियूं मां अर्ज़ु पियो कयां इन मोक खां पेर खण डिंगड़े खां हल फीडर को हल गुड्डू बेराज हाने दरिया जो पासो वठ तो यो दरिया काथों तो अचे हलो कट गाड़ियों कट पिजारा कट वीगा वनी पुज काबिल नदी ते तो पहाड़ ने जबलन ते 20 किलोमीटर बर्फ पईया जेके सिज जा किरना ए मीह जो फुड़ियों गारन पयूं वो पानी लहवारो थी दखण ते हेठाई ते इए पहुंचे जी आसमान को का शे करे वो उतों जो हलल पानी रब तुझे एकड़ जमीन जे भितर के कहीं पंचहरिया कहीं फीथ जो हर्रा कहीं शहू लगल उन्हनि के भरे करे आबाद करे फसल मेवा हाने यो पानी कह मोकिलो तो के मञणो पवंदो त अल्लाह मोकिलियो अल्लाह जो हिस्सो भी आहे ना चओ समूरा तपेदार पुलिस वारा भी घुमन था मां वियो भी मदरसे जे अन्न जे ला तो मुख अगे में मोबाइल बीठी ऐसे शो पान सुभान अल्लाह मिस्कीन मुखे जो डिठो होता कवारे तो बेचारो सुसी मौलवी साहब भी डिग मौलवी आ पर मुल्ला वरी बिराजी हुंदा अध भितर अध कणक अध बो त भी चौंदा अल्लाह तो जेके मदीने पुजाई और सूबेदार तक इन में कोन राजी मां डिठम त हमरा कुछ थोड़ो सुस्त थियो मां तो से भला मां पो इंदम जे हासे हादा पहुंच उथण माल मुझी तबियत खुश त भई मां वरी सूबेदार साहब हथ मिलायो मां चो हाणे ॿियो ख़ैर हितों उथी वरी केड़ी ओताक ते ईंदो वरी त न गॾिजो बिजली वारा भी हले अथी बिजली पर जो कुरान वारा वठन था तो कुरान वारन जो नतीजो पियो अचे कई आलिम कई हाफिज कई मुफ्ती पैदा पिया थियनि इहो अवां जो सजाओ आहे बाकी भी दुनिया जो जहान आहे मिले हलणो चलणो आहे हेॾे भी तो होॾे भी पर असुल नालो असुल हक़ कंहिंजो आहे जै पैदा कयो जै दिनो जै खारायो जै पियारियो उहा ज़ात रब जी आहे जै पानी एडो कीमती पानी आहे जर वारो पानी पींदा हो न घणे गिलास और चाहे और ये देरा गाजी खान की ताकत ए जे उनारे में जान आया शामियाना हणंदा ठूठी जेडो गिलास इंशाअल्लाह हफ्तो तक खंगे बिना दवा जी हलंदई वो जाते पुगे मोए या बचे गुर्दा निकतई या फैल थई छापा एड़ा हुंदा चोंदे त टाप जो हिन में बादाम पियला हिन में फुदना पियल हिन पीण को पो वेगन वारे के 2 गिलास मुफ्त दे अली धुकर करे पियारींदो चाहे मुल्ल थादल मुल्ल केक पीस मुल्ल खुदा ताला पानी जो मिनल माए कुल शैइन हई हर शे के रब पानी जे जरे जिंदा तो करे वो पानी रब मुफ्त कयो 5 गिलास पी 10 पी तड़ कर शिनकार कर नड़ा हण कोई बिल्लू वइन तउदू नेमत अल्लाह ला तुसूहा इन्नल्लाह लगफूरुर रहीम मां दुआ गुहा अल्लाह इन मदरसन के क़यामत आबाद इन जलसे जो इफ्तिताह साईं अब्दुल मजीद करे विया कामिल वली हन अवां जे त गोठ जा पाड़े जा असा जे पासे दे साईं अब्दुल मजीद जे दिसण लाए मानू एक बे जो कुल्हन ते चढ़ंदा हन त असा यो बुजुर्ग दिसो खुदा दिसे तो सही साईं अब्दुल्ला हुंदा न मां ईंदुम चवंदुम दुआ घुराए पो कहीं जलसे ते वञा हे उन वडन बुजुर्गन जा पोखल बाग हन आलिम आहन तो दुनिया आहे आलिम न हुंदा दुनिया जो नालो निशान भी न हुंदो
हिन पंहिंजे मदरसे में हर साल दुआ जो हथ तव्हां जो हूंदो आहे वंडाईंदा हो फसल करीब आहे मां इन जे लाइ हाज़िरी लगाई आहे हिन खे बंदि कर बाबा अल्लाह जे राह में रब जे नाले में